अस्सलामुअलैकुम की आयो ठीक आयो रात जे तड़े पैर में वहीदा आवड़ो अवां के भले कार चती पंजे मुनफरद प्रोग्राम गुड नाइट में उम्मीद है ता बिल्कुल ठीक ठाक होंदो ऐं ताजो डी ॾाढो सुठो गुजरियो होंदो ऐं जल्दी जल्दी कॉल कयो ऐं मुझे प्रोग्राम जो हिस्सो बणजी वञो ॾाढो सुठो पियो लॻे ॾाढी सुठी मोट पई मिले त ॾाढो सुठो शो पियो वञे त मां इलाही थोराइती आहियां उन्हनि सभिनी सिंधवासियुनि जी उन्हनि सभिनी जे कुर्ब जी जिन मूंखे चवंदा आहिनि हिकु आम माण्हू खे वहीदा बड़ो बणायो वॾी ॻाल्हि आहे सो जल्दी जल्दी कॉल कयो ऐं मूंखे इहो बि ॿुधायो त तव्हांखे असांजो कल्ह जो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो ऐं मां पंहिंजे प्रोग्राम में कहिड़ी चेंजिंग आणियां या पंहिंजे ॻाल्हाइण में या पंहिंजी ड्रेसिंग में कहिड़ी चेंजिंग अचणु खपे छो त तव्हां जॾहिं हिक ॿिए खां राय वठंदव तॾहिं तव्हां ज़िंदगीअ में कामयाबु थींदव ऐं कामयाबु थियण जे लाइ कॾहिं बि घणा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि थोरी थोरी ॻाल्हि खे माइंड करे वेंदा आहिनि जेकॾहिं कोई हा पर इहो आहे त कॾहिं कॾहिं कंहिंजे चवण जो अंदाज़ बि अहिड़ो हूंदो आहे कोई कोई माण्हू तव्हांजी तारीफ़ अहिड़े अंदाज़ सां कंदो जो तारीफ़ बि मतिलबु थोरो अजीब लॻंदी आहे त यार हिन मुंहिंजी तारीफ़ कई या मूं त टोक कई त हमेशह जेको आहे माण्हुनि खे हौसलो ॾींदा कयो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त को माण्हू सुठो कमु कंदो आहे पर अॻिले खे सम्झ में न ईंदो आहे ऐं उहो चवंदो आहे त न न हिन जो जेको कमु आहे इहो मूंखे सम्झ में नथो अचे जेको बि जिते बि जॉब कंदा आहिनि त मां इहो ई चवंदसि त हमेशह ॿिए खे हौसलो ॾींदा कयो जेकॾहिं को अॻिलो माण्हू बहितर नथो करे सघे त उनखे उन बहितर शइ करण में उन्हनि जी हिमत हौसलो ॾींदा कयो त जीअं अॻिलो माण्हू बहितर खां बहितर करे सघे ऐं तव्हां बि बहितर खां बहितर मुंहिंजे शो खे बणाए सघो था जल्दी जल्दी कॉल कयो ऐं वहीदा अबड़ो जे प्रोग्राम जो हिसो बणिजो ऐं ॿियो इहो आहे त चवंदा आहिनि त ज़िंदगी में जेको आहे सो टॉपिक जो हुजणु ज़रूरी आहे त हाणे जे मूंखे फस्ट कॉल कई मां उन खां पुछंदसि त मां अॼु जो टॉपिक छा रखां सो जेको बि मुंहिंजो कॉलर जेको जंहिं पहिरीं कॉल कई मां उन खां ज़रूरु पुछंदसि त मां अॼु जो टॉपिक छा रखां ऐं खोड़ सारा माण्हू जेके आहिनि उहे मूंखे कमेंट्स कंदा आहिनि मुंहिंजी आई डी ते मूंखे ॿुधाईंदा आहिनि त कॉलर मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु कहिड़े शहर खां पिया ॻाल्हायो हाँ ख़ालिद अबड़ो करायां कुबो सईद खान में ख़ालिद अबड़ो साहब जी 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 कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो तव्हांजो ॾींहुं कीअं गुज़रियो हाँ खैर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जाए तो बिल्कुल ठीक तव्हां ख़ुशि आहियो बिल्कुलु ख़ैर अल्हम्दुलिल्लाह अच्छा तव्हां मुंहिंजा पहिरियों कॉलर आहियो न त मां अॼु पंहिंजे शो में चयो त जेको मुंहिंजो पहिरियों कॉलर हूंदो मां उन खां इहो पुछंदसि त मां अॼु जो टॉपिक छा रखां त तव्हां मूंखे ॿुधायो त मां अॼु जो टॉपिक छा रखां अच्छा अॼु जो टॉपिक ठीकु आहे तव्हांजी का पसंदि आहे का फरमाइश ख़ालिद जी तव्हांजी का फरमाइश आहे सरमन सिंधी जो सॉन्ग हलायो सरमन सिंधी जो गानो ठीकु आहे थैंक यू सो मच मां इन जे करे चयो त जेको मुंहिंजो फस्ट कॉलर हूंदो त मां उन खां पुछंदसि त मां अॼु जो टॉपिक छा रखां मां जेके बि मुंहिंजा जेके कॉलर आहिनि जेके मूंखे पसंदि कंदा आहिनि उहे मुंहिंजी टीम जो हिसो आहिनि ऐं मां पंहिंजे जेके बि मुंहिंजे सिंध खां ॿाहिरि पाकिस्तान खां ॿाहिरि जेके बि माण्हू मूंखे लाइक कंदा आहिनि मां उन्हनि सभिनी जी थोराइते आहियां ऐं मां जेको पंहिंजे शो में खोड़ सारा माण्हू चवंदा आहिनि त वहीदा तूं माण्हुनि खां पुछंदी आहीं त तव्हांजी ज़िंदगी कीअं गुज़री तव्हांजी त मां पंहिंजे प्रोग्राम खे थोरो अलॻि करणु चाहियां थी मां उन्हनि माण्हुनि खां पुछणु चाहियां थी जेके माण्हू असांजी इर्द गिर्द पंहिंजी लाइफ गुज़ारे रहिया आहिनि त उन्हनि जी ज़िंदगी कीअं पई गुज़रे उन्हनि जी ज़िंदगी में कहिड़ी चेंजिंग आहे या हू पंहिंजा ख़्यालात असां सां शेयर कनि खोड़ सारा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके असांजी ॻाल्हियुनि मां कुझु न कुझु सिखंदा आहिनि कुझु न कुझु उन्हनि में हिमत ईंदी आहे खोड़ सारा माण्हू ॾिसो पाकिस्तान खां ॿाहिरि मूंखे कॉल कंदा आहिनि त उहे पाकिस्तान खां ॿाहिरि जेके वेंदा आहिनि पाकिस्तान खां वेंदा आहिनि उहे बि हिकु असांजे लाइ मैसेज आहिनि पंहिंजे घर जा हीरो आहिनि जेके पाकिस्तान खां ॿाहिरि वञी करे पंहिंजे घर खे सेव करण जे लाइ पंहिंजी घर वारनि जी ख़ुशियुनि खे पूरो करण जे लाइ पंहिंजी उमेदुनि खे ख़तमु करे मुल्क खां ॿाहिरि हलिया वेंदा आहिनि सो हिते जेको आहे सो ख़ूबसूरत प्रोग्राम गुड नाइट में धरती टीवी जी स्क्रीन ते गाने जो टाइम थियो आहे गाने खे इंजॉय कंदासीं जल्दी वेंदासीं ऐं जल्दी वापसि ईंदासीं इंजॉय दिस सॉन्ग
मां घुरां थो। तुंहिंजी दिल में दिल भरे रहण मां घुरां थी। ॾाढी सिक आ तुंहिंजी मिलण दिल घुरे थी। तुंहिंजी दिल में दिल भरे रहण मां घुरां थी। ॾाढी सिक आ तुंहिंजी मिलण मां घुरां थी। तुंहिंजी दिल में दिल भरे। चाहिया कि जज्बात की मालिक आया। मार से वने खा तो खे पई थी चाहिया कि जज्बात की मालिक आया। तुझी जिंदगी में अचण ॾाढी सिक आ तुंहिंजी मिलण मां घुरां थी। तुंहिंजी दिल में दिल भरे। हुस्न जो ॾिसण बाग आयम। अची पुनीह जो पुॼायम। अवां जे हुस्न जो ॾिसण बाग आयम। अची पुनीह जो पुॼायम। गुलाबन खां खुशबू फुरण दिल घुरे थी। ॾाढी सिक आ तुंहिंजी मिलण दिल घुरे थी। तुंहिंजे दिल में दिल भर। जो मिठड़ी तो साही इकरार वा। जो फैज़ तो साई प्यारा। मुझो मिठड़ी तो साही इकरार आ। जो फैज़ तो साई प्यारा। हिवा पार दिल जो करण दिल घुरे थी। ॾाढी सिक आ तुंहिंजी मिलण दिल घुरे थी। तुंहिंजी दिल में दिल भर। वाह वाह, ज़बरदस्त सॉन्ग, ज़बरदस्त सॉन्ग। ऐं कॉलर मौजूदु आहे असां सां। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। हेलो जी वालेकुम सलाम। जी केरु पिया ॻाल्हायो, कहिड़े शहर खां? वकार से जोखीपुर ॻाल्हायां, गंबट खां। किथां पिया ॻाल्हायो? गंबर खां? गंबट खां। अच्छा, गंबट खां ॻाल्हायो पिया। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? दो तव्हांजी फर्स्ट क्लास। तव्हांजी तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजो ॾींहुं कीअं गुज़रियो?
फर्स्ट क्लास अलहमदुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह वी आहे बि। अच्छा मां तव्हांखां इहो पुछंदसि त तनक़ीद माण्हू कंदा आहिनि न, त तनक़ीद छो कंदा आहिनि? जी टीवी जो वॉल्यूम घटि कजो। बंदि थी वियो। मां इहो तव्हांखां पुछंदसि त माण्हू तनक़ीद कंदा आहिनि न, त छो कंदा जी आहिनि? जी बसि माण्हू पंजाह खे बराबरि न आहिनि, माण्हू इलाही ज़ोर न आहे। अच्छा जी ठीकु आहे, तव्हांजी का फरमाइश आहे? हा मूं कल्ह बि तव्हां ॾे फोन कयो पर मुंहिंजी फरमाइश पूरी न थी हुई। मां तव्हांजी फरमाइश खे रिकॉर्ड थी करायां, हिकिड़े ॾींहुं ज़रूरु पूरी थींदी। असल में छा आहे त मूं तव्हांखे कल्ह चयो हुयो त मां मुख़्तियार शीदी जो गानो ॿुधणो आहे, कॾहिं कॾहिं ईंदो हुयो छो बि माण्हुनि कोन सठो। ठीकु आहे, असल में इहो मुख़्तियार ॿुधाईंदो। शीदी साहिबु ॾाढो सुठो सिंगर आहे, पर उन्हनि जो सॉन्ग जेको आहे उहो असां वटि अवेलेबल न आहे। सो अच्छा, ॿी available का नाहे? फरमाइश तव्हांजी जेकॾहिं आहे त तव्हां उहा ॿुधाए सघो था। ओहो कॉल कटिजी वई। अच्छा जेके बि असांजा कॉलर आहिनि उन्हनि जी फरमाइश जेकी आहे उहा असांजे लाइ ख़ासि आहे, पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो असां वटि गानो अवेलेबल न हूंदो आहे त पोइ उनजे करे असां न हलाए सघंदा आहियूं, पर मां तव्हांखे चयो त मां पाण ॻाईंदसि। सो कॉलर मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अभी छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? छा नालो आहे तव्हांजो? असां ठीकु आहियूं, ख़ुशि आहियूं। जी जी। अच्छा मां तव्हांखे इहो पुछंदसि त तनक़ीद कंदा आहिनि अक्सर करे माण्हू, त तनक़ीद छो कंदा आहिनि? जी जी तनक़ीद कंदा आहिनि माण्हू अक्सर करे, त छो कंदा आहिनि? बसि माण्हुनि जी फितरत थी वई आहे हर कंहिंजे। सही। तव्हां कॾहिं कंहिंते तनक़ीद कई आहे? न न न न न असां चवंदा हर को सुठो सताब हुजे, जीअं तव्हां सुठा हुजो, सताब हुजे, ईअं ई माण्हू ख़ुशि हुजो जीअं तव्हां ख़ुशि आहियो। ठीकु आहे। अच्छा का फरमाइश आहे मुंहिंजी? फरमाइश असांजी आहे शमल अली मीराल जो सुठो गानो ॿुधाइजो। ओके थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। ऐं शमन अली मीराली साहिबु जेको आहे असां ॾाढो बहितरीनु सिंगर आहे, सो तव्हांखे हुनजी जेको आहे सॉन्ग ज़रूरु ॿुधाईंदासीं। पर मां इहो चवंदसि त अक्सर करे माण्हू तनक़ीद कंदा आहिनि, त तनक़ीद भले तव्हां कयो, तनक़ीद उहा तनक़ीद हुजे जेकी अॻिले जे फ़ाइदे जे लाइ हुजे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त तव्हांजो को हिकिड़ो लफ़्ज़ जेको हूंदो आहे उहो कंहिंजी उमेद खे टोड़े छॾींदो आहे। ऐं हमेशह जेको आहे की मां तव्हांखे बार बार इनजे करे चवंदी आहियां छो त इर्द गिर्द असांजे खोड़ सारा माण्हू मां अहिड़ा ॾिठा आहिनि जिन जो हौसलो टुटल हूंदो आहे, त मूंखे उन्हनि माण्हुनि जी ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। सो कॉलर मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु कहिड़े शहर खां पिया ॻाल्हायो? छा नालो आहे मैडम तव्हांजो? मोहम्मद जलाल हिकिड़ो ॻाल्हायां थो टंडो अलायार खां। जी कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? जी जी तव्हां ठीकु आहियो? ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह। अच्छा मां इहो पुछंदसि त माण्हू तनक़ीद कंदा आहिनि, छो तनक़ीद कंदा आहिनि? मैडम माण्हू तनक़ीद उहे कंदा आहिनि जेके हसद भरिया माण्हू हूंदा आहिनि, जिन जे अंदरि ख़राबु हूंदो आहे ॿिए ते तनक़ीद कंदा आहिनि, पाण गंदा हूंदा आहिनि, ॿिए खे ग़लति सम्झंदा आहिनि, ऐं उहे तमामु कमतर्फ़ माण्हू आहिनि जेके ॿिए जी तनक़ीद कंदा आहिनि। जेको सुठो माण्हू हूंदो आहे ॿिए ते तनक़ीद न कंदो आहे। अच्छा ज़बरदस्त। अच्छा तव्हांजी का फरमाइश आहे? बसि असांखे तव्हांजी पसंदि को गानो कलाम ॿुधायो त भले ॿुधाए छॾियो। ठीकु आहे, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। ज़बरदस्त अदा ॻाल्हि कई त तनक़ीद जेकी आहे उहे अक्सर करे उहे माण्हू कंदा आहिनि जेके कुझु पाण ज़िंदगी में न करे सघंदा आहिनि। मां हिकिड़ो इहो ई सुवालु जेको आहे मां पंहिंजा जॾहिं बि मां ईंदी आहियां, जेको बि मुंहिंजो टॉपिक हूंदो आहे मां उन ते सभिनी सां ॻाल्हाईंदी आहियां, जेके बि मुंहिंजा घर जा भाती आहिनि। कॉलर मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाजी सारंग काशली सऊदी अरब मके पास। असां तव्हांखे भली कार चऊं था। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अच्छा मां तव्हांखां इहो पुछंदसि त माण्हू अक्सर करे तनक़ीद कंदा आहिनि, त तनक़ीद छो कंदा आहिनि? छाड़ कंदा आहिनि इन जे करे जेके ॾिसी सघंदा आहिनि इन जे करे। जी जेके ॾिसी ॿिए खे सुठो कपिड़ो हुजा का सुठा ई ॾिसी उनजे करे तनक़ीद कंदा आहिनि, सड़ंदा आहिनि माण्हू। अच्छा ठीकु आहे। अच्छा तव्हांजी का फरमाइश आहे? फरमाइश असांजी आहे मुमताज़ मौलाई जे गाने जी। कल्ह बि न ॿुधायो असांखे, अॻे हफ़्ते में बि न ॿुधायो। असां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं, ज़रूरु ॿुधाईंदासीं। एॾे सुठे मुल्क खां तव्हां असांखे कॉल कई आहे, तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। वॾी महिरबानी आहे तव्हांखे। कुझु कंदो, कुझु दोस्तनि उन्हनि जा नाला वठंदासीं। जी जी जल्दी वठो। हाजी अशरफ, ठीकु आहे, हाजी खुदा बख्श, ठीकु आहे, हाजी मौसम, ठीकु आहे। थैंक इन्हनि जे यू। नाले ते कलाम असांखे ॿुधाइजो। जी जी थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। मां वरी इहो इन जे करे चवां पई
त ज़रूरु तव्हांजी फरमाइशूं जेके आहिनि उहे असां वटि रिकॉर्ड थियनि थियूं ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं मां तव्हां सां ॻाल्हि पे कई त जेके असांजो जेको स्टाफ आहे हीअ असांजे सभु जेके घर जा भाती आहिनि, मां उन्हनि सां गॾु वेही करे उन्हनि जी बि राय पुछंदी आहियां। को मुंहिंजा फ्रेंड चवंदा आहिनि, मूंखे चवंदा आहिनि तोखे जे टॉपिक ते ॻाल्हाइणो हूंदो आहे उहो सभिनी खां छो पुछंदी आहियां? त मां इन जे करे पुछंदी आहियां त हर हिकु माण्हूअ जी पंहिंजी पंहिंजी राय हूंदी आहे न, त तव्हां हर हिकु माण्हू सां वेहो ऐं उन्हनि खां उन्हनि जी राय पुछो ऐं पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त केरु माण्हू केतिरी सोच जो मालिक आहे, हू छा थो तव्हांखे ॿुधाए ऐं उन माण्हूअ मां तव्हांखे कुझु न कुझु सिखण में ज़रूरु मिलंदो आहे। सो कॉलर मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम सिस्टर, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? छा नालो आहे मुंहिंजो? जी मॉडल फरहान खान जो ॻाल्हायां, शहर जेकामाबाद मां। जी कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अच्छा, छा चवणु चाहींदो? असांजो टॉपिक आहे तनक़ीद माण्हू कंदा आहिनि न, त तनक़ीद छो कंदा आहिनि? सर बिल्कुलु तनक़ीद हुन ते कबो आहे जेको आहे त ॾिसो न, जंहिंखे जलसी जंहिंसां थींदी आहे। हाणे काफ़ी माण्हू जेको आहे जलसी कंदा आहिनि त इन वजह खां ई उहो तनक़ीद कंदा आहिनि। अच्छा, मतिलबु उहे उन जहिड़ा न थी सघंदा आहिनि, इन करे तनक़ीद कंदा आहिनि। जी 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 बिल्कुलु बिल्कुलु। ठीकु आहे, तव्हांजी का फरमाइश आहे? बसि पंहिंजी फरमाइश में तमामु सुठो कोई गानो ॿुधाए छॾिजो। ओके, त पोइ बसि तव्हांखे असां हींअर ई गानो ॿुधाईंदासीं। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। त वाज़ी ॻाल्हि कई त जेकॾहिं को माण्हू खे जो मुक़ाबिलो न करे सघंदो आहे त पोइ उन ते तनक़ीद कंदो आहे, त मां त इहो चवंदसि त तनक़ीद न कंदा कयो, उन खां सुठे करण जी कोशिशि कयो, उन खां सुठो पंहिंजो नालो ठाहिण जी कोशिशि कयो, बजाए जो तव्हां कंहिं ते तनक़ीद करे या पंहिंजो पाण खे उन चवंदा आहिनि त जेको सड़ंदो आहे त उहो माना पंहिंजो पाण खे पाण सज़ा ॾींदो आहे। त तव्हां पंहिंजो पाण खे सज़ा न ॾियो, पंहिंजो पाण खे ठाहिण जी कोशिशि कयो, पंहिंजो पाण खे बहितर बणाइण जी कोशिशि कयो। ऐं मूंखे जेको आहे सो मां तव्हांखे सॉन्ग जी तरफ़ हलंदासीं, सर्च थो हाणे सॉन्ग जी तरफ़ वापसी अची करे ॻाल्हाइजांइ। सो हिते जेको आहे सो ख़ूबसूरत सॉन्ग जो टाइम थी वियो आहे, जल्दी ईंदासीं, जल्दी वापसि ईंदासीं। एंजॉय दिस सॉन्ग। वाह, ज़बरदस्त 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 सॉन्ग ऐं ॾाढो ज़बरदस्त सॉन्ग हुयो। चवंदा आहिनि त राज थदड़े पैर में एॾा ख़ूबसूरत सॉन्ग हलनि त पोइ त वाह वाह थी वेंदी। सो इंजॉय जेके माण्हू असांजे प्रोग्राम खे कंदा आहिनि, काफ़ी सारा माण्हू जेके आहिनि उहे मूंखे कॉल कंदा आहिनि ऐं मूंखे ॿुधाईंदा आहिनि त वहीदा असां तव्हांजो शो ॾिठोसीं। ऐं मूंखे वॾी हिकिड़ी इन ॻाल्हि जी बि ख़ुशी थी त मां जेकी बि ड्रेस पाईंदी आहियां या जेको मां ॻाल्हाईंदी आहियां माण्हू मूंखे ॿुधाईंदा आहिनि त तव्हां कॉलर मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? छा नालो आहे मुंहिंजो? हाँ, मैं महाराष्ट्र से बात कर रहे हैं, हम बलूचिस्तान तुर्बत का है। तुर्बत से बात कर रहे हैं, कैसे हैं आप? ठीक है, अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, आज का हमारा टॉपिक है तनकीद। बहुत सारे लोग तनकीद करते हैं, क्यों करते हैं तनकीद? हेलो, ओहो कॉल कटिजी वई ऐं हिते ई जेको आहे सो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे। जल्दी वेंदासीं ऐं जल्दी वापसि ईंदासीं। ॾिसंदा रहो नंबर 1 चैनल जो नंबर 1 शो। गुड नाइट। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक। ऐं कॉलर मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, केरु कहिड़े शहर खां पिया ॻाल्हायो? छा नालो आहे अव्हांजो? मोहम्मद हारून महर, काज़ी अमन शहर। हारून, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहियूं, तव्हां ख़ुशि हो? अलाह शुक्र आहे। असांजो टॉपिक आहे तनक़ीद। अक्सर करे माण्हू तनक़ीद कंदा आहिनि, छो कंदा आहिनि तनक़ीद? तनक़ीद इहो माण्हू हसद कंदा आहिनि, ॿिए खे न पहुची सघंदा आहिनि, न कंहिंजी इज़त वधीक हूंदी आहे जाको उनखे न पोइ हसद करणु साड़ जे करे माण्हू कंदा आहिनि। बेपास माण्हू माना कंहिंजी इज़त घटि करण लाइ तनक़ीद कंदा आहिनि, इहो करणु सही न आहे। अच्छा हारून, तव्हां कॾहिं कंहिं ते तनक़ीद कई आहे? न न न, अलाह रहम करो, असां त हर भुल तनक़ीद न कई आहे कॾहिं। ठीकु आहे। अच्छा, तव्हांजी का फरमाइश? असांजो फरमाइश यार रिबाई महर जी शाइरी का ॿुधायो कलाम असांखे। ठीकु आहे, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। ऐं वाह जी ॻाल्हि कई हारून। त जेको आहे जेके हसद कंदा आहिनि माण्हू त उहे तनक़ीद कंदा आहिनि। त दिलि चयो त हिकिड़ो शेर ॿुधायां तव्हांखे। अॼु राति सारी तोखे सारे वेठमि,
लुढ़क अखियुनि मां हारे वेठमि, यादि करे तुंहिंजूं ॻाल्हियूं, कोई बि न रुनो पर जॻह कहिड़ो वारे वेठमि। चवंदा आहिनि त शेरो शाइरी जेकी आहे उहा ॾाढी सुठी हूंदी आहे ऐं हमेशह जेको आहे उहो करणु खपे, शेरो शाइरी चवणु खपे ऐं सुठनि सुठनि अदीबनि खे पढ़णु खपे। असांजा खोड़ सारा नौजवान जेके आहिनि उहे मतिलबु इन्हनि शयुनि खां थोरो परे थी विया आहिनि। त मां चवंदी आहियां त इन्हनि शयुनि में कॉलर मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु कहिड़े शहर खां पिया ॻाल्हायो? जी, मां अकरम बुक्की थो ॻाल्हायां, हिन वक़्तु अबूधाबी मां थो ॻाल्हायां। अच्छा, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? छा चवणु चाहींदव? अच्छा, असांजो टॉपिक आहे त अक्सर करे माण्हू तनक़ीद कंदा आहिनि, त तनक़ीद छो कंदा आहिनि? तनक़ीद कंदा आहिनि, बसि उहो हर कंहिंजो राज जो मर्ज़ी आहे। असां हर कंहिं सां इज़त ऐं प्यार ऐं मोहबत सां हलंदा आहियूं ऐं पंहिंजे कमकार जे हिसाब सां हर कंहिं सां इहो ई कंदा आहियूं। जेको तनक़ीद करे थो हुनखे बसि अलाह ख़ुशि करे, तुंहिंजो मर्ज़ी आहे। ठीकु आहे। अच्छा, तव्हांजी का फरमाइश आहे? जी, फरमाइश असांजो आहे हिकिड़ो को बलोची गानो को ॿुधायो कॾहिं बि, अॼु या सुभाणे। ठीकु आहे, अॼु ई ॿुधाईंदासीं तव्हांखे। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। वाह जी ॻाल्हि कई अदा त तनक़ीद माण्हू जेके कनि था बसि उन्हनि खे बि अलाह ख़ुशि रखे। तनक़ीद भले कयो था ऐं तनक़ीद मां चवंदी आहियां त न करणु खपे, छो त हा तनक़ीद तव्हां कयो भले पर मतिलबु उन हद ताईं कयो जो अॻिलो कोई हर्ट न थिए तव्हांजी ॻाल्हियुनि सां। खोड़ माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके ईअं ॻाल्हि करे वेंदा आहिनि पर अॻिले खे ॾाढी बुरी लॻंदी आहे न। त हमेशह जेको आहे अदब ऐं इख़लाक़ जे लहजे में ॻाल्हाइजे। सो कॉलर मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु पिया ॻाल्हायो? कहिड़े शहर खां पिया? अल्हम्दुलिल्लाह, ये क्या हाल चाल है? हम नादिल बात कर रहा है। जी जी जी, क्या कहना चाहिए? इमारत से बात कर रहा है, बलूचिस्तान का है, बलूची गाना चाहिए। बलूची गाना चाहिए? हाँ, आज बलूची गाना सुनना है। ठीक है, बलूची गाना मैं लेके अभी अभी भेजूंगी आपके पास। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। बलूची गाना चाहिए सर, बलूची गानो वठी अचो सर। सर वञो हाणे हाणे बलूची गानो वठी अचो। ठीकु आहे। सो बलोच क़ौम बि ॾाढी सुठी क़ौम हूंदी आहे ऐं बलोची सॉन्ग बि ॾाढा सुठा हूंदा आहिनि। उहो इन जे करे चवां थी त असांजो कैमरामैन जेको आहे उहो बि बलोच आहे, असांजो डायरेक्टर बि बलोच आहे। जेकॾहिं मां हुननि जी तारीफ़ न कंदमि त मुंहिंजो मुंहुं चिॿो ठाहे छॾींदा। सो मज़ाक कई। ॾाढा सुठी क़ौम आहे ऐं उनखां अलावा जेको आहे सो ॾाढी इज़त ऐं मान वारी क़ौम आहे। अच्छा, मां इहो चवंदसि त जल्दी जल्दी कॉल कयो ऐं मूंखे इहो ॿुधायो त माण्हू जेके आहिनि उहे तनक़ीद छो कंदा आहिनि? असल वजह छा आहे, छाजे करे उन्हनि में पंहिंजे अंदरि क़ाबिलियत न हूंदी आहे या वरी के वरी आदतनि बि मजबूर हूंदा आहिनि। त ठीकु आहे। त हाणे जेको आहे सो चवनि था त बलोची सॉन्ग जी जेको आहे इलाही फरमाइश थी वई आहे त बलोची सॉन्ग ज़रूरु ॿुधिजे। सो जल्दी वेंदासीं, जल्दी वापसि ईंदासीं। इंजॉय दिस सॉन्ग। जो बाबा नचे पचकण घुम पचकण, घोट जी माथी नचे पचकण घुम पचकण, घोट जी भेणियूं नचन पचकण घुम पचकण, घोट जा पार नचन पचकण घुम पचकण, घोट जा यार नचन, घोट जा दोस्त नचन, घोट जा माइट नचन, घोट जी सालियूं नचन। जो वाह नदी दानी सिंगार हो घुट जा सेरा गायो भले गायो, घुट जी मेहंदी गायो भले गायो, घुट जी सेज सजे भले सजे, घुट के डाहूं दियो भले दियो, घुट के हार विझो भले विझो, घुट ते नोट रखो भले रखो, घुट जा ढोल वजन भले वजन, घुट जी गाड़ी अचे
तुला सेरा घुराए मुझा मोर लाडा लख वारे कुर्बान मुझा हनीफ लाडा लख वारे कुर्बान मुझा मोर लाडा अल्लाह रसूल कंदो शल राज माणी दे मोला रसूल कंदो सोनी क्वार आणी दे लख वारे कुर्बान मुझा मोर लाडा लख वारे कुर्बान मुझा मोर लाडा भजन पयूं शिनायूं कोट महफिल में आयो आ रण लजी अज शादिया रात खुशी जी आई आ भजन पयूं शिनायूं कोट महफिल में आयो आ रण लजी अज शादिया रात खुशी जी आई आ वाह वाह ज़बरदस्त 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 सॉन्ग ऐं बलोच भाइर जेके जिन कॉल कई ये गानो उन्हनि जे लाइ हुयो ऐं ॾाढो बहितरीनु गानो ज़बरदस्त गानो आहे जेके बि असांखे सिंध में पाकिस्तान खां ॿाहिरि जेके बि माण्हू ॾिसनि पिया सो जल्दी जल्दी कॉल कयो ऐं मूंखे इहो बि ॿुधायो त अव्हांजो पसंदीदा आर्टिस्ट केरु आहे कॉल मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम जी केरु कहिड़े शहर खां जी जी असां ॻाल्हायूं था असांजी फरमाइश आहे त असांखे जेको तुफ़ैल सुंजराणी जो गानो आहे मुंहिंजे सॼण खे चओ सिक लॻी आहे बराए महिरबानी करे इहो असांखे ॿुधाईंदा तव्हां किथां कॉल कई आहे माण्हू दुआ सलाम त कंदो आहे राणी खां कॉल कई आहे जी खां कॉल कई आहे गज़ारा था ॻाल्हायूं चालियूं अच्छा अच्छा मां तव्हां खां हिकिड़ो पुछंदसि सवाल पुछंदसि त माण्हू तनक़ीद कंदा आहिनि छो कंदा आहिनि कंहिंखे बर्दाश्त न कंदा आहिनि तनक़ीद कंदा आहिनि की ॿिए ते के अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि कंहिंखे सहंदा न आहिनि ठीकु आहे थैंक यू सो मच थैंक यू सो मच ऐं कॾहिं कॾहिं कॉल कबी आहे त अॻिले खां हाल अहवाल त पुछिबो आहे बसि डायरेक्ट ई फरमाइश इहे नाइंसाफ़ी आहे इहा नाइंसाफ़ी आहे सो जेके बि कॉलर कॉल कनि था त मूंखे इहो बि ॿुधाइनि त तव्हांजो पसंदीदा आर्टिस्ट कहिड़ो आहे धरती टीवी ते असांजा एॾा सुठा प्रोग्राम हलनि था कॉलर मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु कहिड़े शहर खां पिया ॻाल्हायो आबिदु सेंट्रगढ़ पियो ॻाल्हायां सऊदी मां अच्छा सऊदी अरब मां कॉल कई आहे ॾाढे भले मुल्क में कॉल कई आहे पहिरियों त मुंहिंजे लाइ दुआ कयो त मां सऊदी अरब अचां अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे लाइ दुआ घुरऊं था इंशाअल्लाह अल्लाह नसीब कंदव ठीकु आहे थैंक यू सो मच अच्छा तव्हां असांजी धरती टीवी ते ॾाढा सुठा प्रोग्राम हलनि था तव्हांजो पसंदीदा प्रोग्राम कहिड़ो आहे कहिड़ी होस्ट जेकी आहे उहा तव्हांखे घणी पसंदि आहे अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे पसंदि आहे जी चाचो असांजो वेठो आहे हिकिड़ो उहो चयो थो त अलॻि फ़क़ीर जो गानो ॿुधंदा रहियो जी आवाज़ तव्हां टीवी जो घटि कयो टीवी जो आवाज़ घटि कयो हेलो जी जी हेलो आवाज़ अचे थी तव्हांजी हा बाबा असांखे अलॻि फ़क़ीर जी वारी ॿुधायो साईं या त महिरबानी कयो ठीकु हाजी नंबर ठीकु आहे थैंक यू सो मच एॾे प्यारे मुल्क मां तव्हां कॉल कई आहे ऐं ॾाढा तव्हां ख़ुशि नसीब आहियो तव्हां अहिड़े सुठे मुल्क में वेठा आहियो खोड़ सारा माण्हू घणे पैसे हूंदे बि उते न वञी सघंदा आहिनि ऐं केर वरी अहिड़ा ग़रीब हूंदा आहिनि जेके ओड़े मुल्क हलिया वेंदा आहिनि ऐं कॉलर मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु कहिड़े शहर खां पिया ॻाल्हायो छा नालो आहे अव्हांजो मां हसमतुल्लाह सिलाजी सिद्धी बलूचिस्तान खां बलोचिस्तान खां कॉल कई आहे टीवी जो वॉल्यूम घटि कजो जी जी असांखे सॉन्ग ॿुधणो आहे अच्छा असांजी धरती टीवी ते ॾाढा सुठा प्रोग्राम हलनि था तव्हांजो पसंदीदा प्रोग्राम कहिड़ो आहे कहिड़ो अहिड़ो एक्टर जा होस्ट पसंदि आहे जेके असां पंहिंजे प्रोग्राम में गेस्ट कयूं असांजो पसंदीदा प्रोग्राम तव्हांजो असांजो एक्टर असद कुरैशी आहे असद कुरैशी साहब वाह वाह ज़बरदस्त अच्छा तव्हांजी का फरमाइश शमन अली मीरा जी सॉन्ग
ओके, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। अच्छा ठीकु आहे। ऐं मां इहो बि चवंदसि त जेके जंहिं बि आर्टिस्ट जी घणा कॉल ईंदा त उन आर्टिस्ट खे मां जेको आहे पंहिंजे प्रोग्राम में गेस्ट करे घुराईंदसि। हर वेनसडे ते मूं वटि हिकु आर्टिस्ट जेको आहे उहो गेस्ट ज़रूरु ईंदो। पोइ उहो टिकटॉकर हुजे, जेको फेमस टिकटॉकर आहिनि उन्हनि खे घुराईंदसि। ऐं जंहिं में मतिलबु असांजे पाकिस्तान में खोड़ सारा माण्हू अहिड़ा आहिनि जिन वटि टैलेंट त इलाही आहे पर उन्हनि खे मौक़ो नथो मिले। त जेकॾहिं सुठा टिकटॉकर हूंदा त मां उन्हनि खे बि घुराईंदसि। ऐं सुठा जेके असांजा आर्टिस्ट त हाणे जेके असांजी स्क्रीन ते हलनि था, जेके चैनलनि जी सूंहं आहिनि, त उहे त हाणे ज़ाहिर आहे पंहिंजो नालो पाण कमाए वेठा आहिनि। त पोइ उन्हनि सां फ़ोन कॉल ते तव्हां ॻाल्हाए सघो था। मां उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में गेस्ट करे घुराईंदसि। इहा तव्हांजे लाइ ऐं मुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी आहे। सो जल्दी जल्दी कॉल कयो ऐं मुंहिंजे प्रोग्राम जो हिसो बणिजो। ऐं मूंखे इहो बि ॿुधायो त तनक़ीद माण्हू छो कंदा आहिनि। कॉलर मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु कहिड़े शहर खां पिया ॻाल्हायो? मां फरीदुल्लाह सिद्दीकी सिटी बलूचिस्तान सां ॻाल्हाईंदो जी, असांजी धरती टीवी ते ॾाढा सुठा प्रोग्राम हलंदा आहिनि। तव्हांखे कहिड़ो प्रोग्राम पसंदि आहे? तव्हांजो प्रोग्राम धरती टीवी जो बि बसि ज़बरदस्त प्रोग्राम आहे, असां ॾिसंदा रहंदा आहियूं। अच्छा, तव्हांखे कहिड़ो आर्टिस्ट पसंदि आहे जेके असां पंहिंजे प्रोग्राम में गेस्ट करे घुरायूं? सदोरो जेको इहो सिंधी फिल्म आहे तव्हांजो भरदो आहे। असद कुरैशी साहब। जी जी हा इहो। जी अच्छा, असांजो टॉपिक आहे माण्हू तनक़ीद कंदा आहिनि। तनक़ीद छो कंदा आहिनि? बसि उन्हनि जे पंहिंजे मथे में सूर हूंदा अथनि तॾहिं तनक़ीद कंदा आहिनि। अच्छा ठीकु आहे। फरमाइश तव्हांजी का? असांखे फ़ाइदा अली जो सॉन्ग ॿुधायो। ठीकु आहे, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। अदा वाह जो जवाबु ॾिनो त पंहिंजे मथे में सूर हूंदो। अच्छा, अॼु मूंखे इहा ख़बर पई त के माण्हू जेके मथे जे सूर जे करे बि तनक़ीद कंदा आहिनि। इहा त बुरी ॻाल्हि आहे। हाणे मथे जो सूर त तव्हांखे अलाह ॾिनो आहे, ॿिए ते तनक़ीद त न कयो। सो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे, खोड़ सारा माण्हू जेके आहिनि उहे ईअं बि तनक़ीद कंदा आहिनि जो उन्हनि खे का ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। उहे सोचींदा आहिनि त हाणे जेकॾहिं असां वांदा वेठा आहियूं त को न को त कमु त ज़रूरु कयूं, पोइ भला कंहिं ते तनक़ीद ई करे छॾियो। सो तनक़ीद करण खां बहितर आहे त पंहिंजो पाण खे कंहिं कम में मसरूफ़ रखो। ऐं कॉलर मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। केरु कहिड़े शहर खां पिया ॻाल्हायो? मां नवाबशाह खां मज़हर अली बलोच भेण। जी कीअं आहियो? ठीकु आहियो? अच्छा, मां तव्हांखे हिकिड़ो सवालु कंदसि त माण्हू तनक़ीद कंदा आहिनि, छो कंदा आहिनि? बसि ख़बर ई नथी पए अॼुकल्ह माण्हुनि जी। अच्छा अच्छा, धरती टीवी ते ॾाढा ख़ूबसूरत असांजा प्रोग्राम हली रहिया आहिनि। तव्हांखे तव्हांजी पसंदीदा होस्ट केरु आहे? होस्ट मुंहिंजी आहे अज़रा ख़ान। जी अज़रा ख़ान। अज़रा ख़ान। अच्छा, अज़रा खे असां पंहिंजे प्रोग्राम में गेस्ट करे घुरायो? घुरायो त पोइ तव्हांजी महिरबानी थींदी। ठीकु आहे, ज़रूरु घुराईंदासीं। अच्छा, तव्हांजी का फरमाइश? फरमाइश अहमद मुगल जेको गानो हुजे। ठीकु आहे, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। ठीकु आहे, अज़रा असांजी ॾाढी सुठी होस्ट आहे, वाक़ई में होस्ट सुठी आहे ऐं सुठी छोकिरी आहे। जल्दी जल्दी कॉल कयो। ऐं मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे धरती टीवी जा एॾा ख़ूबसूरत प्रोग्राम हली रहिया आहिनि, त उन्हनि में तव्हांजी पसंदीदा आर्टिस्ट केरु आहे या होस्ट केरु आहे जेके मां पंहिंजे प्रोग्राम में गेस्ट करे घुरायां? सो जल्दी कॉल कयो। ऐं ॿियो इहो आहे त खिल इनजे करे बि ईंदी आहे इंसान खे त हमेशह ख़ुशि रहणु खपे। ऐं कुझु कार्टून तव्हांजे साम्हूं बीठा हूंदा आहिनि, तव्हांखे खिल ईंदी आहे। सो हमेशह जेको आहे खिलणु खपे, छो त सुठा दोस्त बि तव्हांजी ज़िंदगी में कार्टूननि वांगुरु हूंदा आहिनि। अचानक अॻियां अची वेंदा आहिनि, तव्हांखे खिल अची वेंदी आहे। सो बहरहाल असांजो हिकिड़ो त कार्टून असांजो सदाईं गॾु हूंदो आहे, हिकिड़ो वरी कॾहिं कॾहिं ईंदो आहे। जल्दी जल्दी कॉल कयो ऐं मूंखे इहो ॿुधायो त माण्हू तनक़ीद छो कंदा आहिनि? घणा मूंखे ॾाढा दिलचस्प जवाब ॾिना त तनक़ीद इन करे बि कंदा आहिनि त उन्हनि जे मथे में सूरु हूंदो आहे। ऐं घणनि चयो त तनक़ीद इन करे कंदा आहिनि छो त उहो इन जे करे बि कंदा आहिनि त उहो उनजो मुक़ाबिलो न करे सघंदा आहिनि। सो इन जे करे बि तनक़ीद कंदा आहिनि। सो जल्दी जल्दी कॉल कयो ऐं असांजे प्रोग्राम जो हिसो बणिजी वञो। ऐं हाणे जेको आहे प्रोग्राम में ख़ूबसूरत सॉन्ग जो टाइम थी वियो आहे। जल्दी वेंदासीं ऐं जल्दी वापसि ईंदासीं। एंजॉय दिस सॉन्ग।
कारे वगे में सोनी सूह तुझी गजब थी लगे ओ कारे वगे में सोनी सूह तुझी गजब थी लगे हाय गजब थी लगे वार खुले चेहरे ते मुर्ग तुझी गजब थी लगे हाय गजब थी लगे कारे वगे में सोनी सूह तुझी गजब थी लगे हाय गजब थी लगे फुर्सत में तुखे वे ही मोला पाण बनायो अंग अंग तू जो नरम नाजुक वाह जुठायो पक फुर्सत में तुखे वे ही मोला पाण बनायो अंग अंग तू जो नरम नाजुक वाह जुठायो तुझ नाज रंगी रंग रूप हसी तुझ नाज रंगी रंग रूप हसी है तुझी चेल सनी गजब थी लगे हाय गजब थी लगे हाय हाय गजब थी लगे नखण निगाह नाज़मा काचिण गबरी न पवे मता के गरीब आशिक जे दिल ते बिजली गिरी न पवे वाह वाह ज़बरदस्त सॉन्ग मूंखे ॾाढो पसंदि आई सॉन्ग ऐं ॾाढो सुठो लॻो अच्छा जल्दी जल्दी कॉल कयो ऐं मां इहो तव्हांखे पुछो त धरती टीवी जी स्क्रीन ते एॾा ज़बरदस्त शो हलंदा आहिनि ऐं उन खां अलावा सुठा असांजा होस्ट आहिनि ऐं आर्टिस्ट जेके आहिनि उहे त पंहिंजो मिसाल पाण आहिनि ऐं कॉलर मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी अनवर अली कुरैशी सेवन शरीफ खां जी कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे तव्हां बि ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह अच्छा धरती टीवी ते असांजा ॾाढा सुठा प्रोग्राम था हलनि तव्हांजो पसंदीदा होस्ट केरु आहे या आर्टिस्ट केरु आहे जेके असां पंहिंजे प्रोग्राम में गेस्ट करे घुरायूं असां त सभु बहितरीन आहिनि असांखे सभु वणनि था जेको तव्हांखे सुठो लॻे भली घुरायो ठीकु आहे अच्छा अॼु जो असांजो टॉपिक आहे त तनक़ीद माण्हू कंदा आहिनि तनक़ीद छो कंदा आहिनि तनक़ीद आम थी वई आहे अॼुकल्ह जेको सुठो कमु कंदो उनजी तनक़ीद थिए थी हाणे माण्हुनि खे ख़ुदा हिदायत ॾिए अच्छा ठीकु आहे तव्हांजी फरमाइश कहिड़ी आहे त फरमाइश को कलाम ॿुधायो या मां थोरो तव्हांखे ॿुधायां तव्हां ॿुधायो के साल गुज़र थिया सारा न आहिड़े दिल भर दिल वारा न आहिड़े दिल भर दिल वारा के साल गुज़र लोक पिया था निंड्रो कने मुंहिंजूं अखियूं तो ल जागने मत छिप 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 कोठे चढ़ी रोज ॼणा पे तारा न आहिड़े दिल भर दिल वारा अदा जांच वाच वठोसि मथां किराए विराए जी कमी हुजे ईअं बि थींदो आहे थैंक यू सो मच बहितरीनु आवाज़ु तव्हांजो ऐं ईअं ई जेको आहे सो जेके बि कॉलर कॉल कनि था पंहिंजा ख़्यालात मूंसां शेयर कनि ऐं ॿुधाइनि त कहिड़ो पसंदीदा आर्टिस्ट उन्हनि जो आहे जेके मां पंहिंजे प्रोग्राम में गेस्ट करे घुरायां ऐं खोड़ सारा असांजा आर्टिस्ट ऐं होस्ट जेके आहिनि जिन सां मुंहिंजी बि पंहिंजी दिलि चवंदी आहे मिलण जे लाइ तव्हांजे करे असां बि मिलंदासीं उन्हनि सां ऐं कॉल करे तव्हां उन्हनि खां उन्हनि जी ज़िंदगीअ बाबति पुछी सघो था त उन्हनि जी ज़िंदगी कीअं पई गुज़रे ऐं हुननि पंहिंजी ज़िंदगीअ में केतिरी ॾुखियाई ॾिठियूं आहिनि खोड़ सारा माण्हू ॾिसंदा आहिनि
त जेके आर्टिस्ट आहिनि ऐं जेके जल्दी फेमस थी विया आहिनि उहे ईअं ई थिया आहिनि। ईअं को बि माण्हू न थींदो आहे, ज़ाहिर आहे उन्हनि जे पोयां उन्हनि जी वॾी महिनत हूंदी आहे। ऐं चवंदा आहिनि त गर्मीअ में अहिड़ा मोटा मोटा कपिड़ा पाए करे वेहंदा आहिनि आर्टिस्ट, ऐं अॻिला माण्हू जॾहिं उन्हनि जो सीन ॾिसंदा आहिनि त सीन ॾिसण खां पोइ चवंदा आहिनि त न न हिन त परफॉर्म सुठो न कयो। त ईअं न आहे, उनजी पोयां जी महिनत तव्हां ज़रूरु ॾिसंदा कयो। सो ॾाढो ॾाढो सुठो लॻो, सभिनी जा ख़्यालात जेके आहिनि उहे ॿुधासीं। हिते ई प्रोग्राम जो टाइम जेको आहे उहो पूरो थी वियो। वरी सुभाणे तव्हां सां ज़रूरु मिलंदासीं। सुभाणे असां सां गॾु को न को हिकु महिमान ज़रूरु हूंदो। सो इंतज़ारु कजो, मूंखे बि इंतज़ारु रहंदो। पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। गुड नाइट।